रोहिला कॉलोनी चेलहर जो ट्यूबवेल गुज़रियल 20 ॾींहनि खां ख़राब ऐं बंदि पियल आहे, जंहिं सबबि कॉलोनी जी 1000 खां मथे आबादी पीअण जे पाणी लाइ सख़्त परेशान आहे। मक़ामी रहवासियुनि मूजिबि मिटी जे पब्लिक हेल्थ खाते ऐं टाउन इंतज़ामिया चेलहर खे रूबरू दांह ॾियण सां गॾु दरख़्वास्तूं पिणु ॾेई चुका आहियूं, पर अञा ताईं को बि करतेल निकिरी न सघियो आहे। असां दांह ॾियूं त आख़िर कंहिंखे ॾियूं। हिकिड़ो पाणी जी अदम दस्तियाबी, ॿियो गर्मियूं ऐं काढ़ा असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। महांगे अॻिते पाणी जूं टांकियूं वठी वठी थकिजी पिया आहियूं, पर पब्लिक हेल्थ वारा असांखे रुॻो ठलनि आसरनि ऐं ॾटनि ते हलाए रहिया आहिनि ऐं किरोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन करण वारनि खां ख़सीस मोटर ऐं पाइप नथा ठहनि। रहवासियुनि मूजिबि अॼु 20 खनि ॾींहं थी चुका आहिनि। ट्यूबवेल जा पाइप ऐं मोटरूं वग़ैरह असां पंहिंजी मदद पाण ते कढी मिठी पहुचाए आया आहियूं, पर पब्लिक खाते जा करप्ट कामोरा ज़रो बि ध्यानु ॾियण लाइ तयारु न आहिनि। मक़ामी रहवासियुनि डिप्टी कमिश्नर थरपारकर समेत पब्लिक हेल्थ खाते जे आला इख़्तियारी वारनि खे अपील कई आहे त रोहिला कॉलोनी चेलहर जो ख़राब ऐं बंदि पियल ट्यूबवेल ठाराए ॾेई पीअण जे पाणी जो मसइलो हल कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।